मौक़ो न मिलियो आहे ते महबूब खुदा मंज़ूर खुदा संसार बणियो आ तुंहिंजे करे हिन दुनिया जे हर गोशे में गुलज़ार बणियो आ तुंहिंजे करे महबूब खुदा मंज़ूर खुदा संसार बणियो आ तुंहिंजे करे हिन तख़्ते दुनिया ते आया बुज़ुर्ग ऐं भलारा ॿिया बि घणा हिन तख़्ते दुनिया ते आया बुज़ुर्ग ऐं भलारा ॿिया बि घणा हिन धरतीअ जे हर पासे थिया निर्बार निज़ारा ॿिया बि घणा नेकी ऐं भलाईअ वारा हिते अखियुनि जा इशारा ॿिया बि घणा पर को बि न तुंहिंजो सानिया सिंगार बणियो आ तुंहिंजे करे महबूब खुदा मंज़ूर खुदा संसार बणियो आ तुंहिंजे करे हिन दुनिया जे हर गोशे में गुलज़ार बणियो आ तुंहिंजे करे महबूब खुदा मंज़ूर खुदा संसार बणियो आ तुंहिंजे करे अल्लाह जी तो ते रहमत या अल्लाह जी तो सां उल्फत या तुंहिंजे करे हिन उम्मत ते कीन इशाह शफ़क़त या इंसान तारण खां बि घणा पर आला तुंहिंजी अज़मत या हर दीद बणी आ तुंहिंजे करे दीदार बणियो आ तुंहिंजे करे हिन दुनिया जे हर गोशे जो गुलज़ार बणियो आ तुंहिंजे करे महबूब खुदा मंज़ूर खुदा संसार बणियो आ तुंहिंजे करे महकार मदीने वारी का हर साह करे थी सुरहु छॾे दिल पंहिंजी चवे थी छो न विहान दर ते को उन धरतीअ ते को अझड़ो हले बस को न हले थो काॾे वञा न त अॼु ई वञा बज़मी लॾे हिन सिंध जो हिकिड़ो शाइरो बेदार बणियो आ तुंहिंजे करे हिन सिंध जो हिकिड़ो शाइरो बेदार बणियो आ तुंहिंजे करे हिन दुनिया जे हर गोशे में गुलज़ार बणियो आ तुंहिंजे करे मन महबूब खुदा मंज़ूर खुदा संसार बणियो आ तुंहिंजे करे हींअर ॾिनो विया मां पूरो फेरो बि न ॾिनो सूरत कॾहिं पढ़ाई अखर पढ़वा वरी शेर नओं फेरो पूरो सही न ॾेई छॾियो अलाह दिल जी आ हिकिड़ी सदा पई करे थी इल्तिजा हर मदीने जी पसों रूह परवर पई फिजा दिल जी आ हिकिड़ी सदा
पई करे थी इल्तिजा हल मदीने जी पसऊं रूह परवर भई फिदा हल मदीने जी पसऊं रूह परवर भई फिदा दिल जी आहे हिकिड़ी सदा मां दुखायल थी रहा तंग आसूरन कयो दिल थी चवे मां दुखायल थी रहा तंग आसूरन कयो दर्द जो दरमान थे पूरो हर अरमान थे दर्द जो दरमान थे पूरो हर अरमान थे कंदा ही सफर सूर लंदा पो सजा हल मदीने जी पसऊं रूह परवर भई फिदा दिल जी आहे हिकिड़ी सदा पई करे थी इल्तिजा हल मदीने जी पसऊं रूह परवर भई फिदा दिल जी आहे हिकिड़ी सदा थी रहा बीमार हिते जाकू के कर हली खाक उतड़ा जी खणा साफ टंडे मां रखा मुंहिंजो आहे लाजुही मुंहिंजो आहे लाजुही कीन घुर्जे बी दवा हल मदीने जी पसऊं रूह परवर भई फिदा दिल जी आहे हिकिड़ी सदा पई करे थी इल्तिजा हल मदीने जी पसऊं रूह परवर भई फिदा दिल जी आहे हिकिड़ी सदा पाक जाइन खे ॾिसी पर हथ वठण जे लाइ हलऊं धोते संगम भी पीअण मन थे उजरो ते करण हल अजीबन खे ॾिसूं जिते सुतल आहिनि कठा हल मदीने जी पसऊं रूह परवर भई फिदा दिल जी आहे हिकिड़ी सदा पई करे थी इल्तिजा हल मदीने जी पसऊं रूह परवर भई फिदा दिल जी आहे हिकिड़ी सदा सब निज़ारा पुरकशिश साह खे ॾींदा सुरूर नेण पवंदा ही ठरी ख़ुशियुनि जी खुलंदी पोदरी जे घड़ी आई उहा जे घड़ी आई इहा दूर गम थींदा सफ़ा हल मदीने जी पसऊं रूह परवर भई फिदा दिल जी आहे हिकिड़ी सदा पई करे थी इल्तिजा हल मदीने जी पसऊं रूह परवर भई फिदा दिल जी आहे हिकिड़ी सदा सब निज़ारा पुरकशिश साह खे ॾींदा सूर नेण पवंदा ही ठरी ख़ुशियुनि जी खुलंदी पोदरी घड़ी आई इहा दूर गम थींदा सफ़ा हल मदीने जी पसऊं रूह परवर भई फिदा दिल जी आहे हिकिड़ी सदा ज़ैन पुटड़ो ज़ैद ऐं गॾु हुजे अली सुफ़ियान भी ज़हीर धारे जा सभई मूं जिहां जे ख्वाब थी कर हली पूरा उते घुर ख़ुदा खां ही दुआ हल मदीने जी पसऊं रूह परवर भई फिदा दिल जी आहे हिकिड़ी सदा पई करे थी इल्तिजा हल मदीने जी पसऊं रूह परवर भई फिदा दिल जी आहे हिकिड़ी सदा अल्लाह भाई कबूली में इंशाअल्लाह जय रब चयो कुरान में आहिनि सहाबा सादिक़ून मूंखे पुराणो वक़्तु यादि आहे पीरोट में मुंहिंजो हिकिड़ो तमामु प्यारो दोस्त उन कुंड ते दुकान हो
दर्जी अनवर मरहूम अल्लाह ताला उनजे क़ब्र जे मथां करोड़ा रहम जामिया नाज़िल फरमाए। और घणो ज़मानो पुराणो ज़मानो मां इन दुकान में बात थे बहु ॿुधाए रहियो साईं मोहम्मद अनवर धारे जो दर्जी हाजी साहब की जो नालो छा अहमद उन ये टोपियूं ठाहींदो या कुझु अहिड़ो मसइलो बरतो इन मौके में वरी ॻाल्हि बदल हुन अंब वारी मस्जिद इन चौक जो दोस्तनि चयो तो नालो रखूं फारूक आज़म चौक। हाणे मूंखे सन यादि न आहे ॻाल्हि पुराणी आहे। मौलाना उन चयो आहे मौलाना उन शेर में छा सीधो हा वो भाऊ ने को शेर ठारायो उन में दावत न रही हज़रत समीर वाला से अब्दुल करीम कुरैशी रहमतुल्लाह अलैह अल्लाह ताला उनके कब्र जे मथां करोड़ा रहम जामिया नाज़िल फरमाए। हज़रत मौलाना अब्दुल रज़ाक मेखो रहमतुल्लाह अलैह अल्लाह ताला उनके कब्र जे मथां करोड़ा रहम जामिया नाज़िल फरमाए। उन्हनि खे दावत टे नात जे हवाले सां मूंखे दावत दी। मौलाना अब्दुल गनी मंसूर पहिरियों महजूर वो मंसूर उन्हनि को शेर ठाहियो इन चौक जे लाइ। भाऊ ॿुधायो पुराणो दौर मूंखे बि यादि आयो। उन्हें ॿोले छा चई थोरो थोरो तवजो उन्हें जो त वारो अॼु सरदार आ जुमे जो ॾींहुं हुयो जॾहिं जलसो चए वारो अॼु सरदार आ महलो वरी सालार आ वारो अॼु सरदार आ महलो वरी सालार आ चौक ॾिस फारूक जे नाले सां रौनकदार आ। मौलाना जो छाते वारो अॼु सरदार आ महलो वरी सालार आ चौक ॾिस फारूक जे नाले सां रौनकदार आ। ओ अॼु अची में खोल थो बिदअत संडोले खोल थो अॼु अची में खोल थो बिदअत संडोले खोल थो अॼु अची में खोल थो बिदअत संडोले खोल थो फैज़ मौलाना कुरैशीअ जो हिते निर्वार आ चौक ॾिस फारूक जे नाले सां रौनकदार आ। आख़िरी मिसरो चई ही गज़ल मंसूर जो हर टैप में रहंदो लज़ीज़ ही गज़ल मंसूर जो हर टैप में रहंदो लज़ीज़ ही गज़ल मंसूर जो हर टैप में रहंदो लज़ीज़ छो त ख़ुदि इमदाद जो आवाज़ मज़ेदार आ चौक ॾिस फारूक जे नाले सां रौनकदार आ। मूंखे हिकिड़े दोस्त ॿुधायो उन को हवाल कयो उन में इहा ॻाल्हि कई अदा हाजी साहब सां को सीरो न साए मुंहिंजे मुतलिक़ कंहिंखे चए त इन माण्हूअ खे अलाह वारनि जो दुआऊं करा ज़ाहिर आहे इन्हनि माण्हुनि खां मुंहिंजो को तालुक कोन हो पर हिननि ॿुधी मुंहिंजे लाइ इल्मु अलाह खे कहिड़ियूं दुआऊं घुरियूं। मूंखे यादि आहे मां हिकिड़े दफ़े हज़रत साईं ॾेर वारनि ॾे वयुमि रहमतुल्लाह मां शेर पढ़ियुमि त ऐ पाक हवा अहवाल वञी करे अरबीअ ऐ पाक हवा अहवाल वञी करे अरबीअ सां हिन हालत जा हिन उम्मत जा अहवाल वञी करे अरबीअ सां। मां इहो शेर चयुमि त असांजे कूड़ आलमनि सुवारनि एतिराज़ कया मां बि मुंहिंजी जवानी एतिराज़ कयो पोइ मां उन्हनि खे जवाबु न ॾिनो मां सिधो हज़रत साईं ॿेर वारनि
साईं जन खे कचहरी लगी पई मां बि वञी साईं जन सां मिलियुमि साईं जन हाल अहवाल पुछो मां साईं जन खे मां निहारियुमि त ॿिनि माण्हुनि जे मुंहं ते कीअं साईं थी चवां मां साईं जन खे अर्ज़ु कयो साईं मां पंहिंजे मुंहं सां तव्हां सां अहवाल कंदो साईं जन फरमायो पुट हिन जमात में वांदा थियमि ओॾे ओभारे पासे पंहिंजो प्लाट आहे ओॾे मुंहिंजो थोरो कमु बि आहे ओॾे हलूं था भला तेसिताईं मां साईं ठीकु आहे साईं जन ॿियनि खां हाल अहवाल वरिता आख़िरी वांदा थिया उन्हनि खे चऊं दादा मुंहिंजो थोरो कमु आहे मां उन सां वञा थो प्लाट ते पोइ मूंखे चवंदो पुट असां साईं हज़रत साईं ॿेर वारा ऐं ॿियो मरहूम कादिर अल्लाह ताला हुनजी क़बर जे मथां बि करोड़ा रहमत जमील फरमाए टियों मां असां टे ॼणा घिटीअ मूं हलूं था ओभर तरफ़ मुंहुं करे पोइ साईं जन खे मां अर्ज़ु कयो त साईं मां हिकिड़ो शेर चयो हुयुमि उन ते कुझु आलिम सुवारा मूं ते थोरो नाराज़ थी पिया आहिनि मां इन जे करे आयुमि त मूंखे साईं जन खे अर्ज़ु कयां उहो शेर बि ॿुधायां त शेर सही आहे त चवां जे सही न आहे त पोइ न चवां साईं जन मूंखां पुछा की त शेर कहिड़ो आहे मां अर्ज़ु कयो सलीम ॻाढ़ी मोरीअ जो सलीम मरहूम सलीम अल्लाह ताला हुनजे क़बर जे मथां बि करोड़ा रहमत जमील नाज़िल फरमाए नालो त ॿियो पर तखल्लुस इहो सलीम पोइ साईं जन खे जॾहिं सलीम नालो ॿुधाइनि पोइ साईं जन मूं निहारे करे सालिह इंसान हज़रत ॿेर वारा था जंहिंजे लाइ चवनि सालिह इंसान मां त हैरान थी त साईं ॿेर वारो त सालिह इंसान पोइ मूंखे चवनि पुट ॿुधा हाणे मां घिटीअ में हलां बि थो साईं ॿेर वारनि खे शेर ॿुधाईंदो बि वञा थो साईं जन सॼो शेर ॿुधी करे चयो पुट सही आहे बिल्कुलु तव्हां चवंदा कयो मां साईं जेको एतिराज़ था करनि पोइ पाण जेके जुमिला फरमायूं पोइ मां इन करे ॿुधाईंदो आहियां पाण खे पढ़ाइण जे लाइ न पर नंढनि खे इन ॻाल्हि जे लाइ उहे थोरो एहतियात कनि उमादत फतवा ॾियण जे लाइ पोइ साईं जन फरमायो त जेको एतिराज़ करे तव्हां हुनखे चओ त तूं इन मक़ाम जो न माना इहा त तूं सम्झ पोइ मथे आहे तंहिंजे करे तूं तव्हां चओ ते ऐं पाक हवा अहवाल वञी करे अरबीअ सां हिन हालत जा उम्मत जा अहवाल वञी करे अरबीअ सां अॼु उम्मत फिरका थी अॼु मिलत तबका थी अॼु उम्मत फिरका थी अॼु मिलत तबका थी तौहीद परस्तन जी थी गिला अहवाल वञी करे अरबीअ सां दिल में खुश अल्लाह जी नेमत जो शुक्र अदा तो कयां मूंखे यकीन आहे हज़रत साईं ॿेर वारनि बि मुंहिंजे लाइ ज़रूरु दुआ कई हज़रत साईं अमरोटी साहब मोहम्मद शाह अमरोटी रहमतुल्लाह अलैह अल्लाह ताला उन्हनि जे क़बर जे मथां करोड़ रहमत जमील उन्हनि सां खोड़ सारा हवाल पर मां ॿुधाईंदुसि त ईअं यका हवाल थींदा हज़रत साईं हाफ़िज़ महमूद असाद हारेजवी रहमतुल्लाह अलैह उन्हनि सां खोड़ कचहरियूं उन्हनि जूं दुआऊं हज़रत अमरोटीअ जूं दुआऊं हज़रत ॿेर वारनि जूं दुआऊं हज़रत मोहम्मद आलिम जरार पहोड़ वारा उन्हनि जूं दुआऊं हज़रत मोहम्मद याकूब सुमरानी रहमतुल्लाह अलैह उन्हनि जूं दुआऊं हज़रत सैयद अब्दुल्ला शाह बुखारी त मूंखे दुआउनि सां अॾे उन्हनि जूं दुआउनि जो असर हज़रत साईं हैदरी साहब जिन उन्हनि खे ॾिठो या ॿुधो उन्हनि जो तालुक मूंसां जेको उहो बि दुनिया जे ॾाढो लिकियल शिकल कोन्हे इन्हनि बुज़ुर्गनि जे दुआउनि सां अल्हम्दुलिल्लाह अबे अमा जे दुआउनि सां मां अमा ॾियारो आहियां ऐं अञा बि ख़ुशीअ वांगुरु गॾियां तॾहिं त मां हलंदुमि कलाक छा त कलाक थोरो हाणे पासे मां अचां हा मां ईअं चवंदो आहियां त दोस्त उहे जेके हुजनि साहिब ज़ौक़ मूंखे ॿुधनि ऐं मुंहिंजी ॻाल्हि खे सम्झनि ईअं छड़ो हेॾो वाह वाह सां न ॿुधनि पोइ भले सुभाणे अलाह जो आवाज़ गूंजे बाक़ी छड़ो मां चवां उथी पियो सुभाणे अलाह त उथंदो मजबूर थी करे दिलि में खणी कीअं हुजे मजबूर थींदो ईअं छा चवां थो के रब चयो क़ुरान में आहिनि सहाबा सादिक़ून आहिनि सहाबा सादिक़ून रब चयो क़ुरान में आहिनि सहाबा सादिक़ून आहिनि सहाबा सादिक़ून जन्नती आहिनि समूरा मानवारा मुहतदून जन्नती आहिनि समूरा मानवारा मुहतदून गैब ते ईमान आणे
आहिनि ख़र्च कनि पिया मालमा ख़र्च कनि पिया मालमा الذين يؤمنون بالغيب ويقيمون الصلاة ومما رزقناهم ينفقون غیب ते ईमान आणनि ख़र्च कनि पिया मालमा ख़र्च कनि पिया मालमा सब किताबनि खे मञनि सब किताबनि खे मञनि बिल आखिरत हुम युक़िनून बिल आखिरत हुम युक़िनून रब चयो क़ुरान में आहिनि सहाबा सादिक़ून आहिनि सहाबा सादिक़ून जन्नती आहिनि समूरा मानवारा मुहतदून मानवारा मुहतदून से सिधी वाट ते आहिनि दसल जा रब खां जा दसल आ रब खां हो चवे क़ुरान तिन जे लाइ आहिनि मुफ़्लिहून से ई आहिनि मुफ़्लिहून हो चवे क़ुरान तिन जे लाइ आहिनि मुफ़्लिहून हा उहे मुफ़्लिहून जिन बि याराने मुहम्मद खे चयो सुफ़हा हा चयो सुफ़हा सुफ़ा जिन महबूब मोहम्मद करीम जे सहाबा के सुफ़ा चयो को मौलवी न अवाम न अल्लाह उन्हनि जो जवाब पाण ॾेई छॾियो ख़बरदार मुंहिंजे महबूब यारनि खे सुफ़ा त चयो तव्हां पाण बेवकूफ़ आहियो उहे न आहिनि चई जिन बि याराने मोहम्मद खे चयो सुफ़ा हा चयो सुफ़ा ख़ुदि उहे सुफ़ा आहिनि पर उहे ला यालमून पर उहे ला यालमून दर हकीकत हिन फसादी जे चवनि था मुस्लिहून जे चवनि था मुस्लिहून बेअक़ल बेसम्झ नादा ऐं चरिया लाइ शोरून ऐं चरिया लाइ शोरून रब चयो क़ुरान में आहिनि सहाबा सादिक़ून आहिनि सहाबा सादिक़ून जन्नती आहिनि समूरा मानवारा मुहतदून मानवारा मुहतदून الطائبون العابدون الحامدون السائحون حامدون السائحون नेकियन जो हुक्म कंदड़ राक़िऊन الساجدون राक़िऊन الساجدون रब चयो क़ुरान में आहिनि सहाबा सादिक़ून आहिनि सहाबा सादिक़ून जन्नती आहिनि समूरा मानवारा मुहतदून मानवारा मुहतदून पढ़ तराहुम रुकअन सुजदा क़ुरान में सुजदा क़ुरान में नारे तकबीर शाने मुस्तफा शाने सहाबा शाने अहल बैत पढ़ तराहुम रुकअन सुजदा क़ुरान में सुजदा क़ुरान में राज को अल्लाह जो ऐं फज़ल उन जो यबतगून फज़ल उन जो यबतगून तिन जे दिलयुनि में अतक़वा तिन जे दिलयुनि में अतक़वा रब वतो आ इम्तिहान रब वतो आ इम्तिहान तंहिं करे क़ुरान फरमायो उन्हनि लाइ मुत्तक़ून हा उन्हनि लाइ मुत्तक़ून रब चयो क़ुरान में आहिनि सहाबा सादिक़ून आहिनि सहाबा सादिक़ून जन्नती आहिनि समूरा मानवारा मुहतदून मानवारा मुहतदून ऐं मुनाफ़िक़ लाइ चयो क़ुरान आहे साफ़ साफ़ क़ुरान आहे साफ़ साफ़ जे मिले तिन खे त राज़ी न त इदाहुम यसख़तून न त इदाहुम यसख़तून मदह तिन जी आ ग़ुलाम क़ादिर सॼे क़ुरान में हा सॼे क़ुरान में ख़ौफ़ तिन ते को न हूंदो पिण वलाहुम यहज़नून पिण वलाहुम यहज़नून रब चयो क़ुरान में आहिनि सहाबा सादिक़ून आहिनि सहाबा सादिक़ून जन्नती आहिनि समूरा मानवारा मुहतदून मानवारा मुहतदून मां समझा
तकरीबा तकड़ में इलाही अदब सां हथड़ा खया तू कर माफ़ूं के घना दोह क्या इलाही अदब सां हथड़ा खया तू कर माफ़ूं के घना दोह क्या इलाही अदब सां मुनाजीद बदकार जो पर्दो रखो थी सतारीअ जी चादर ढके ढको थी सतारीअ जी चादर ढके ढको रखो थी खुदा पाक तो ही वॾा वड़ कया तू कर माफ़ूं के घणा ॾोह कया इलाही अदब सां हथड़ा खया तू कर माफ़ूं के घणा ॾोह कया इलाही अदब सां ओए कयम ॾोह पोइ भी रहियो रिज़्क़ गुज़ारी कयो ॾींहुं हिकिड़ो तो बंद की न बारी ओ कयम ॾोह पोइ भी रहियो रिज़्क़ गुज़ारी कयो ॾींहुं हिकिड़ो तो बंद की न बारी कयो ॾींहुं हिकिड़ो तो बंद की न बारी गई ताम तुंहिंजे अता सां चखिया के ताम तुंहिंजे अता सां चखिया तू कर माफ़ूं के घणा ॾोह कया इलाही अदब सां ओ ज़मीन आसमान जो तू मालिक खुदाया अंधा बोड़ा गूंगा जदा तो जियारा ज़मीन आसमान जो तू मालिक खुदाया अंधा बोड़ा गूंगा जदा तो जियारा अजब रंग तुंहिंजा दुनिया में दिखाए तू कर माफ़ूं के घणा ॾोह कया इलाही अदब सां ओ कया ना उम्मीदी मुंहिंजो मरक नाहे मुहम्मद जे सजे के ही छॾ मूं जलाए छॾिया के बख़्शे जहिड़ा बंदा छॾियई के बख़्शे जहिड़ा बंदा तू कर माफ़ूं के घणा ॾोह कया इलाही अदब सां ओए ख़ताकार दिल जी ॾिसी दो हथड़े पी करे अर्ज़ सजाद रोई तो दर ते मुसजदे में कादिर निड़ नक गठाए मुसजदे में कादिर निड़ नक गठाए तुम कर माफ़ूं के घणा ॾोह कया इलाही अदब सां आखिरी शेर थोड़ो बोला हूं कल कैदी गुआन का नाम है बस अल्लाह की कुदरत अल्लाह ताला पंहिंजे बंदन के पंहिंजी कुवत ॾेखारे 1400 साल खां पोइ दुनिया में पाण खे सुपर ताक़त सम्झण वारा मुल्क हिकिड़ो न पर कई काफ़रनि जा गॾियल मुल्क अफगानिस्तान के मुजाहिदन के मथा बमबारी शुरू कई केतरा मुजाहिद शहीद था लेकिन मुजाहिदन मुर्शे सां उनजो मुक़ाबिलो दुनिया अखियुनि सां ॾिठो 20 सालनि खां पोइ अल्लाह ताला सुपर ताक़त सराईंदड़ जा वुज़ू थोड़े पेरे उघाड़ा कपड़ा फाटल अल्लाह ताला उन्हनि खां उहो कमु वरितो जो इंसान दुनिया जो अकुल हैरान आहे दिलि घुरे थी आख़िर में इहो शेर खे मां ॿुधायो वञा
थोड़ो ब्रादर मोहतरम आयो पर मां उन सां माज़रत अगले शेर बोल चाहे ते कल कैदी गुवांटा नाम जा कल कैदी गुवांटा नाम जा जग जिन खे लगल जंजीर दिठा जग जिन खे लगल जंजीर दिठा कल कैदी गुवांटा नाम जा कल कैदी ईमान के ताले करण जे लाइ ॿुधायां थो मूंखे यादि आहे उहो दौर मूंखे यादि परवेज़ मुशर्रफ जो दौर जॾहिं तालिबान ते अमेरिका जी अलगार पाकिस्तान जी सरज़मीन उनमें इस्तेमाल थी अल्लाह ॿुधाए अल्लाह ताला चल अॻिते बि पाकिस्तान खे अहिड़नि बदमाशनि खां महफ़ूज़ फरमाए उन परवेज़ मुशर्रफ दीन वारनि सां केॾियूं वेधियूं कयूं दुनिया खां लिकल छकल कोन्हे जाम हफ्स जो नज़ारो दुनिया जे आॾो आहे ईमान वारनि जे आॾो आहे जेके औरतुनि जे हक़नि जी अलमबरदारी करण वारा ऐं दावा करण वारा बबांगे दोल आलमनि ते कतरू करण वारा औरतुनि जा हिननि वटि कोन्हनि उन्हनि बदमाशनि उन्हनि मुसलमाननि जे न्याणियुनि पर्देदार औरतुनि ते अहिड़ी केमिकल इस्तेमाल कई जो हुननि जा जिस्म हथ बद ॻरी विया इहे पाणी में वही वयूं कंहिंखे ख़बर न पई त केतिरा हज़ार न्याणियूं वयूं ऐं आलम सबूरनि खे झगड़ाए करे तालिबाननि खे झगड़ाए सॼो तबाही मचाई परवेज़ मुशर्रफ खान अल्लाह ताला तेसिताईं उन शख़्स खे मारियो न आहे अल्लाह ताला तेसिताईं उनखे जीअरो रखियो आहे पर बीमारी जी हालत में मां पाण इंटरव्यू ॿुधोमांसि त चए पियो त लख माण्हू में हिकिड़े माण्हू खे इहा बीमारी थी आहे अलाह जेकी मूंखे ॾिनी आहे अञा त ॿी दुनिया तुंहिंजो मौत इबरत वारो ॾिस इंशाअल्लाह उहो परे वक़्तु कोन्हे मां कल्ह बि उन मैदान ते बबांगे दोहल ते आवाज़ उथारिया कहिड़ा चयो घणा चया मां चयो काबुल ऐं कंधार खे विकिणी जग दिल में मौज मल्हाए थो मोगा मुशर्रफ कहर खुदा खे पाण ॾे पाण घुराए थो काबुल ऐं कंधार खे विकिणी कल्ह बि उहो चयो मुंहिंजो जहिड़ो हाल आहे जहिड़ी मुंहिंजी सम्झ ड्रिग में कोन उन जे मौजूदगीअ में इहे पे बबांगे दोहल आवाज़ उथारे जो तालिबान सां हमदर्दी पे कयनि कहिड़ी चयमि तालिबान जे लाइ पे चयनि त तव्हां दिलि न घबरायो इहे लाह चाड़ा थींदा छा चयमि पे ऐ मुजाहिद इरादनि खे मज़बूत रखो दिल शिकस्तो न थी ज़ाहिरी हार ते दिल शिकस्तो न थी हार दे जीत दे आहे रब जी रज़ा दीन ख़ातिर चढ़ी तूं चुके धार ते तो पंहिंजो वारो वॼायो बाक़ी हार जी कला जे हथ में आहे जेकॾहिं कुझु वक़्तु आरज़ी तोखे तकलीफ़ पहुती आहे त तूं उहद खे यादि कर अगरि तूं उहद खे यादि कर दिलि न घबराए वरी मौक़ो तुंहिंजो ईंदो अलाह 20 सालनि खां पोइ उहो आख़िर सां मौक़ो ॾेखारो मां बि जीअरो उहे तालिबान बि अलाह ताला पंहिंजी महिरबानीअ सां मैदान खे आणे ॾेखारिया त इहे अथव मुजाहिद अलाह ताला मुजाहिदनि जी मदद ज़रूरु कंदो कुझु ॾुख सुख थींदा इन्हनि मां अलाह ताला सब्र सां गुज़रण जी तौफ़ीक़ अता फरमाए शेर उन्हनि तालिबाननि जे लाइ छा चयमि कल कैदी गुवांटा नाम जा जग जिन खे लॻल ज़ंजीर ॾिठा जग जिन खे लॻल ज़ंजीर ॾिठा अॼु तख़्ते काबुल जा वाली अॼु तख़्ते काबुल जा वाली ऐं महल सदर जा मीर ॾिठा ऐं महल सदर जा मीर ॾिठा कल कैदी गुवांटा नाम जा कल कैदी गुवांटा नाम जा जग जिन खे लॻल ज़ंजीर ॾिठा जग जिन खे लॻल ज़ंजीर ॾिठा अॼु तख़्ते काबुल जा वाली ऐं महल सदर जा मीर ॾिठा कल कैदी गुवांटा नाम जा ओ अमेरिका ने तो हारे विया अमेरिका ने तो हारे विया हक़ वारा तिन खे मारे विया हक़ ग़ालिब आयो आयो हक़ ग़ालिब आयो आयो भॻा बातिल साण मुशीर ॾिठा भॻा बातिल साण मुशीर ॾिठा कल कैदी गुवांटा नाम जा कल कैदी
कैदी गुआंटाना जा जग जिन खे लगल जंजीर ॾिठा अॼु तख़्ते काबुल जा वाली ऐं महल सदर जा मीर ॾिठा कल कैदी गुआंटाना जा कल कैदी ओ ॾिनऊं कुफर खे गहरा घाव ज़ख़्म तालिबाननि जिन जा उखेड़िया कदम ॾिनो कुफर खे गहरा घाव ज़ख़्म तालिबाननि जिन जा उखेड़िया कदम कुफार जे टे कुन गाॾियुनि ते कुफार जे टे कुन गाॾियुनि ते अज़ान ॾींदे मामीर ॾिठा कुफार जे टे कुन गाॾियुनि ते अज़ान ॾींदे मामीर ॾिठा कल कैदी गुआंटाना जा जग जिन खे लगल जंजीर ॾिठा अॼु तख़्ते काबुल जा वाली ऐं महल सदर जा मीर ॾिठा कल कैदी गुआंटाना जा कल कैदी ओ खटी दाढ़ी पटकन वारा वया खटी दाढ़ी पटकन वारा वया जुजू फाटल पेर उघाड़ा हुया खटी दाढ़ी पटकन वारा वया जुजू फाटल पेर उघाड़ा हुया पर याद दियारा शाहीनन पर याद दियारा शाहीनन दुनिया के छठिय जा खीर ॾिठा पर याद दियारा शाहीनन दुनिया के छठिय जा खीर ॾिठा कल कैदी गुआंटाना जा कल कैदी तिन माफ़ीअ जो ऐलान कयो ॼणो आहे रात तसरीब चयो तिन माफ़ीअ जो ऐलान कयो ॼणो आहे रात तसरीब चयो मूं पाण उन्हनि जे अखियुनि मां मूं पाण उन्हनि जे अखियुनि मां मूं पाण उन्हनि जे अखियुनि मां खुशन जवहंदे नीर ॾिठा कल कैदी गुआंटाना जा जग जिन खे लगल जंजीर ॾिठा अॼु तख़्ते काबुल जा वाली ऐं महल सदर जा मीर ॾिठा कल कैदी गुआंटाना जा कीअं यूसुफ सोणो असीर थियो पोइ मिस्र जो वाली वज़ीर थियो इन रीत गुलाम कादिर उलरा इन रीत गुलाम उलरा इस्लाम जा शेर तहीर ॾिठा इन रीत गुलाम कादिर उलरा इस्लाम जा शेर तहीर ॾिठा कल कैदी गुआंटाना जा जग जिन खे लगल जंजीर ॾिठा अॼु तख़्ते काबुल जा वाली ऐं महल सदर जा मीर ॾिठा कल कैदी गुआंटाना जा अस्सलाम एहसान में हिकिड़ो ही प्यार बजो भले गर्मी हुजे केॾी बिनल कन में थधो पाणी भले गर्मी हुजे केॾी बिनल कन में थधो पाणी कजे थो थड़ अंदर ठारे तो जिस्मन में थधो पाणी ऐं सर्दीअ में गरम पाणी सर्दीअ में गरम पानी अंदर नलकन में आहूंदो अजब एहसान में हिकिड़ो ही प्यार बजो ख़ुदा मखलूक पंहिंजी लाइ पाणी अणमयो ख़लक़ियो अजब एहसान में हिकिड़ो ही प्यार बजो पवे थो भाॼी मानीअ में खसे सिंधी नथो लज़त पवे थो भाॼी मानीअ में खसे सिंधी नथो लज़त पवे थो भाॼी मानीअ में खसे सिंधी नथो लज़त पवे शरबत यादी में मटे सिंधी नथो लज़त पवे शरबत यादी में मटे सिंधी नथो लज़त पोइ शरबत सां मिठो थिए थो शरबत सां मिठो थिए थो इन्ही में सां खटो थिए थो अजब एहसाननि में हिकिड़ो ही प्यार बजो ख़ुदा मखलूक पंहिंजी लाइ
लाई पानी अणमयो खलकियो अजब एहसान एहसानन में हिकिड़ो ही प्यार बजो लटो कपिड़ो बदन ना पाक धोइण सां थिकाई लटो कपिड़ो बदन ना पाक धोइण सां थिकाई उन्यारन जी थो उन लाहे अतार बछात फरमाई उन्यारन जी थो उन लाहे अतार बछात फरमाई मिठो पानी मिठो लेकिन मिठो पानी मिठो लेकिन फिके जो आमदो को बियो अजब एहसान एहसानन में हिकिड़ो ही प्यार बजो खुदा मखलूक पंहिंजी अलाई पानी अणमयो खलकियो अजब एहसान एहसानन में हिकिड़ो ही प्यार बजो बनन में पोख सारियूं कणिक जूअर जाम पोखियूं था बनन में पोख सारियूं कणिक जूअर जाम पोखियूं था या मेवा अंब केला सूफली मां आम पोखियूं था या मेवा अंब केला सूफली मां आम पोखियूं था पवे तो सभ में हिकु पाणी पवे तो सब में हिकु पाणी त सब जो ज़ाइको पंहिंजो अजब एहसान एहसानन में हिकिड़ो ही प्यार बजो गरम या सर्द मेरो साफ़ कहिड़ो भी हुजे पाणी गरम या सर्द मेरो साफ़ कहिड़ो भी हुजे पाणी बरियल कंहिं बाहि भड़कियल खे विसाए थो सघे पाणी गरम या सर्द मेरो साफ़ कहिड़ो भी हुजे पाणी बरियल कंहिं बाहि भड़कियल खे विसाए थो सघे पाणी हक़ीक़त खे मञींदो हक़ीक़त खे मञींदो सम्झंदड़ इंसान आहर को अजब एहसान एहसानन में हिकिड़ो ही प्यार बजो विझे थो गारे में पाणी त माण्हू घर बणाए थो विझे थो गारे में पाणी त माण्हू घर बणाए थो चखण सां ज़ाइको पाणी रफ़ीक़ अहमद ॿुधाए थो चखण सां ज़ाइको पाणी रफ़ीक़ अहमद ॿुधाए थो मिठो खारो या कौड़ो मिठो खारो या कौड़ो पाणी हूंदो आहे कम जहिड़ो अजब एहसान एहसानन में हिकिड़ो ही प्यार बजो खुदा मखलूक पंहिंजी अलाई पाणी अणमयो खलकियो अजब एहसान एहसानन में हिकिड़ो ही प्यार बजो अल्लाह से ये एहसान मां हिकिड़ो एहसान थोड़ो तवज्जो दिल में जाए तो दिल में जाए तो मुर्गी मिठा दिनम महबूब मेहरबान तू आही जो मोहतरम दिल दिल में जाए तो मुर्गी मिठा दिनम महबूब मेहरबान तू आही जो मोहतरम दिल दिल में जाए तो दुनिया में मुंहिंजे अचण सां बंधड़न में मुंह खे ॿधण सां दुनिया में मुंहिंजे अचण सां बंधड़न में मुंह खे ॿधण सां कन में अज़ान ॾिनाऊं तुंहिंजो बि नाम खयाऊं माखी ॼण होते छॾियाऊं मूंखे ॼण हीअं चयाऊं अरबीअ लाइ आयो आहे ॿिए कंहिं लाइ आयो नाहे हर लफ़्ज़ मुंहिंजो आहे सचो हर लफ़्ज़ मुंहिंजो आहे सचो अल्लाह जो कसम दिल दिल में जाए तो मुर्गी मिठा दिनम महबूब मेहरबान तू
धरती हिन दिलवारी ते अमड़ संगद मुझे अबे तुझे उल्फत जो बिज पोखियो उन बिज मां आहे बाग थियो बाग जवण फरदार थिया जेके को गुलजार थिया बाग मधा मेवा मेरे लफ्ज़न में मेरे सेड़े आई पोल खां थुनात मां आई पोल खां थुनात मां हथ में खणी कलम दिल 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 मिजाए तो मुर्गी मिठा दिनम महबूब मेहरबान तू आही जो मोहतरम दिल दिल मिजाए तो अहिड़ो को ख्वाब लहामा तोखे महबूब सामा अहिड़ो को ख्वाब लहामा तोखे महबूब सामा तोखे ही शेर ॿुधाया ॿिया भी के शेर सुणाया तुंहिंजे चेहरे खे ॾिसंदे तुंहिंजे हथड़नि खे चुमंदे मदनी सरकार मरण जो जन्नत में शाल पुॼण जो सईद रफ़ीक शाह ते सईद रफ़ीक शाह ते कादिर करे करम दिल 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 मिजाए तो मुर्गी मिठा दिनम महबूब मेहरबान तू आही जो मोहतरम दिल दिल मिजाए तो मुझे चयो वियो आहे त कलाक तव्हांजो कयो अलाए छा हिन पुराणे माण्हू खे ॾिठो आहे हींअर ॿोली हुआ सच इहो आहे सच सच इहो आहे ज़मानो वॾो गुज़रियो आहे जिन मूंखे ॾिठो या ॿुधो मोर खां वठी उन्हनि खे ख़बर पवंदी 1969 अॼु अॼोका ॾींहुं यार सच इहो आहे त अलाह जूं करम नवाज़ियूं इन नात ऐं हमद जे सदिक़े अलाह ताला मूंखे पंहिंजे अखियुनि सां ॾेखारी जेके मां बयान न कंदो बाक़ी अखियुनि जे आॾो बि आहिनि ऐं अलाह जो फज़ल ऐं करम हले थो मां ओड़ो जो ओड़ो आहियां उन अंदाज़ में आहियां जेको अलाह ताला मूंखे मोड़ खां ॾिनो आहे रब खां दुआ थो कयां त अलाह ताला शायदि आख़िरी घड़ीअ ताईं पंहिंजे ऐं पंहिंजे महबूब मोहम्मद करीम जी इहा सना मुंहिंजे ज़ुबान ते जारी रखंदो बरहाल ज़माना मरहला आया वया जो जहान हले अल्लाह ताला मुझे हिफ़ाज़त फरमाई अॼु ॾींहं ताईं मां कंहिं शइ जी रख न कई रग न कई आहे जो मां थधो पाणी न पियां बोतल न पियां संबोसो न खावां वाह छा चयो पापड़ न खावां जेकी शइ ॻाल्हि आहे खाई रब जा हुन खाईंदो आहियां वरी रब जो फज़ल कॾहिं ईअं बि थींदो आहे इंसान आहियां इंसान जी थकिजी थी पवंदो आहे ओजागा मूंखे पुराणो बि करे ओजागा मूंखे थकाए बि सच इहो आहे सफ़र 100 200 300 किलोमीटर पर राति जो मोटी वरी घर ज़रूरु आहे ओजाए ते 2 थी वञनि 3 थी वञनि ॿिए हंधि रहणु मज़ो न ॾींदो वरी मोटी वरी सुबुह जो अलाह ते तवक्कल वरी हली था पऊं रब जो फज़ल मां पंहिंजे अखियुनि सां ॾिसां थो पंहिंजे अखियुनि सां ॾिसां थो तॾहिं इहे ॻाल्हियूं कयां थो अल्लाह को दुआ तो क्या अल्लाह ताला अॻिते मुंहिंजी हिफ़ाज़त कंदो हेॾा दोस्तनि मूंखे घणो हे लिस्ट लिखी ॾिनी आहे मां कोशिशि इहा कयां थो टे अंदाज़ न बाबा न पुराणो हिकिड़ो शेर ॾिनो अथनि इहो बि ॿुधायो कहिड़ो ते महबूबे ख़ुदा मंज़ूरे ख़ुदा संसार बणियो आ तुंहिंजे करे महबूबे खुदा मंजूरे खुदा संसार बणियो आ तुंहिंजे करे हिन दुनिया जे हर गोशे में हिन दुनिया जे हर गोशे में गुलजार बणियो आ तुंहिंजे करे महबूबे खुदा मंजूरे खुदा संसार बणियो आ तुंहिंजे करे
नंबर में चेहरा 77 62 नंबर में चेहरा तुम्हारी अॼु चवां शायद विच में